हाँ भाभी कीअं लॻो खेल तव्हांखे? बढ़िया मस्त मस्त। सिंधियुनि लाइ छा प्रेरणा मिलेव? सिंधियुनि लाइ छा प्रेरणा मिली हूं त हूअं ई वरदानी सम्झंदी न्याणियुनि खे हाणे वधीक प्रेरणा मिली। कीअं लॻी तव्हांखे फिल्म? फिल्म ॾाढी सुठी लॻी। तव्हांखे फिल्म कीअं लॻी? मस्त कीअं लॻी आहे? ॾाढी सुठी लॻी। ॿियो छा हिन में प्रेरणा छा मिली तव्हांखे? प्रेरणा त घणी मिली। फिल्म कीअं लॻी? फिल्म कीअं लॻी तव्हांखे? बढ़िया आहे, आनंद अची वियो। असांखे पोटियूं खपनि। फिल्म कीअं लॻियो तव्हांखे? फिल्म कीअं लॻी? बढ़िया एकदम। भाऊ कीअं लॻो तव्हांखे फिल्म? बढ़िया 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 एकदम बढ़िया। सुरेश भाई कैसे लगी फिल्म? बहुत शानदार पिक्चर। बहुत शानदार। अर्जुन भाई कैसी लगी? अरे सुपर सुपर सुपर। भाऊ पिक्चर बढ़िया, ॾाढी सुठी बहितरीन फिल्म। जय झूलेलाल। खेल कीअं लॻव तव्हांखे भाऊ? हिन सां गॾु बढ़िया बढ़िया बढ़िया। हिनमें छा प्रेरणा मिली तव्हांखे? सुभाणे माण्हू ॿाहिरि वेंदा। ॿाहिरि वेंदा हाउसफुल थींदी? बिल्कुलु बिल्कुलु ये असांजा मुखी साहब आहिनि ब्यावर जा। बिल्कुल हाउसफुल थींदी सुभाणे ऐं एक्स्ट्रा टिकट विचार करणी पवंदी असांखे। बेटी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का संदेश, बहुत बेहतरीन फिल्म।